अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। दोस्तों, उर्दू डिज़ाइनर में AI स्टूडियो जे नाले सां जेके ऑप्शन हाणे ऐड कया विया आहिनि, इन्हनि जो कहिड़ो कमु आहे ऐं इन्हनि सां असां कहिड़ो कहिड़ो कमु करे सघूं था। जीअं त असां हिकु वीडियो अॻु में ठाहे चुका आहियूं इमेज जनरेट ते, जंहिंजे लिंक मां कमेंट बॉक्स में ॾेई छॾियां थो। ऐं अॼु असां जेका वीडियो ठाहींदासीं उहो आहे AI स्टूडियो जो हिकु ॿियो फंक्शन, AI वर्जन। AI वर्जन जो कहिड़ो कमु आहे, हिन AI वर्जन जे ज़रिए सां अव्हां कंहिं बि तस्वीर जो प्रॉम्प्ट हिन खां वठी सघो था। सिर्फ़ु अव्हांखे तस्वीर जी ज़रूरत आहे, अव्हां तस्वीर ॾींदो, अव्हां जो प्रॉम्प्ट अव्हांखे तयारु करे ॾींदो। त सभ खां पहिरियों ॿ हिन जा ऑप्शन आहिनि। टेक्स्ट वारो आहे, इमेज टू प्रॉम्प्ट आहे। इमेज टू प्रॉम्प्ट तव्हां जीअं वेंदो, पहिरियों तव्हां हिनखे हिते रखो ऐं हेठि अपलोड इमेज ते अचो। अपलोड इमेज ते अची करे यादि रखो, हिन जे लाइ अव्हां वटि कॉइन्स हुजणु ज़रूरी आहिनि। अपलोड इमेज ते अची करे हेठि तव्हां का बि तस्वीर जेका अव्हांखे पसंदि आई हुजे ऐं अव्हां पंहिंजे नाले सां, पंहिंजे तस्वीर सां उहा ठाहिणु चाहियो था, त हेठि अची करे तव्हां उहा तस्वीर खणो, जेका बि तस्वीर अव्हांखे पसंदि आई हुजे। जीअं मां हीअ तस्वीर खणा थो, मुंहिंजे नाले जी ऐं अॻु में ठहियलु आहे, उहा मां खणा थो। हिनखे जीअं तव्हां सिलेक्ट कंदव त हेठि एनालाइज़ लिखियलु आहे ऐं अॻियों हुनजे हिकु कॉइन, यानी हिकिड़ी कॉइन में अव्हांखे हिकिड़ो कॉइन ख़र्चु थींदो ऐं अव्हांखे अहिड़ो ई प्रॉम्प्ट AI वर्जन ठाहे ॾींदो। जी हाँ दोस्तों, जीअं तव्हां एनालाइज़ ते क्लिक कयो ऐं थोरी देरि इंतज़ारु करण खां बाद ॾिसूं था त नतीजो कहिड़ो मिले थो। बिल्कुलु दोस्तों, बहितरीनु AI वर्जन अव्हांखे बहितरीनु जेको आहे प्रॉम्प्ट ठाहे ॾिनो। हाणे अव्हांखे छा करिणो आहे, हाणे वरी तव्हांखे रिमेक्स प्रॉम्प्ट जेको ऑप्शन लिखियलु आहे, इन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। रिमेक्स प्रॉम्प्ट ते जीअं क्लिक कंदव त हिते तव्हांजी मुकमल जेका मालूमात ॾिनल आहे हिन प्रॉम्प्ट जे अंदरि, उहा हिते अची वेंदी। अगरि तव्हां हिनखे चेंज करणु चाहियो, मिसाल अब्दुल करीम मुंहिंजो नालो लिखियलु आहे, त मां हिनखे अहमद रज़ा करे छॾियां थो। हिते तव्हां का बि शइ चेंज कंदव त अव्हां उहा चेंज करे सघो था। डिजिटल क्रिएटर, कोई भी चीज़ तव्हां चेंज करणु चाहियो, चेंज करण खां पोइ हितां तव्हांजी जेको आहे साइज़ सिलेक्ट कंदव, प्रोटेक्ट ते रखो या कोई बि साइज़ रखे करे तव्हां हिनखे रिमेक्स नाउ ते क्लिक कंदव। रिमेक्स नाउ ते क्लिक करण खां बाद हिते तव्हांजा जेको आहे क्वालिटी अव्हां खां पुछंदी त तव्हां कहिड़ी क्वालिटी जी जेको आहे ठाहिणु चाहियो था। हिते तव्हां हिनखे क्वालिटी ॿुधाईंदव। क्वालिटी ॿुधाइण खां बाद बेसिक क्वालिटी ठाहींदव या वरी विची क्वालिटी ठाहींदव या वरी जेका बिल्कुलु आख़िरी क्वालिटी आहे, उन में तव्हांखे 75 कॉइन जेको आहे तव्हांखे ज़रूरत पवंदा। त अगरि कहिड़ी बि क्वालिटी तव्हां ठाहिणु चाहियो था, उहे तव्हां ठाहींदव। क्वालिटी सिलेक्ट करण खां बाद मां हिते हिनखे बेसिक क्वालिटी ते रखां थो, छो जो मूं वटि 11 कॉइन आहिनि ऐं मूंखे बेसिक क्वालिटी ई मां करे सघां थो। उन खां बाद हेठि तव्हां जनरेट इमेज ते जीअं क्लिक कंदव त 5 कॉइन में ही अव्हांजी तस्वीर बिल्कुलु तयारु थी वेंदी। जनरेट इमेज ते अची तव्हां हिनखे कंटिन्यू कयो। ज़बरदस्त दोस्तों, अव्हां ॾिसी सघो था त मां जीअं नालो जेको आहे चेंज कयो, अहमद रज़ा, ऐं डिजिटल क्रिएटर लिखियो, पर थोरी स्पेलिंग मिसिंग थी वई आहे, पर अव्हां ॾिसी सघो था त बहितरीनु जेको आहे AI मूंखे कमु करे ॾिनो आहे। हाणे तव्हां हिनखे सेव करे छॾियो। सेव, ही तव्हां वटि गैलरी में तस्वीर सेव थी वई। हाणे जेको हिन जो ॿियो ऑप्शन आहे AI वर्जन जो, उहो आहे टेक्स्ट वारो। यानी का बि तस्वीर जा उन ते का बि शइ लिखियलु आहे ऐं अव्हांखे उहा टेक्स्ट में खपे थी, त अव्हां हिकु कॉइन जे ज़रिए सां उहा बि हासिलु करे सघो था। मिसाल गैलरी में अचो, तव्हां का बि तस्वीर तव्हां सिलेक्ट कयो, कोई बि तस्वीर अव्हांखे पसंदि थी अचे उहा सिलेक्ट कयो ऐं उनखे तव्हां हिते जेको आहे हिनखे ॾींदव त तव्हांखे बिल्कुलु उहा मुकमल टेक्स्ट ॿाहिरि कढी ॾींदी। मिसाल मां हीअ तस्वीर सिलेक्ट कयां थो। हाणे हीअ तस्वीर जीअं मां हिनखे ॾींदुमि त हिकिड़ी कॉइन जी मदद सां मूंखे बिल्कुलु उहो मुकमल जेको आहे टेक्स्ट ॿाहिरि कढी ॾींदी तस्वीर खां। जी हाँ दोस्तों, ॾिसो, जेका बि शइ मथे तस्वीर में लिखियलु हुई त उहा हेठि मूंखे हिते बाक़ाइदगी सां मिली वई। तव्हां हिनखे कॉपी करे किथे बि तव्हां हिनखे इस्तेमालु ऐं ख़र्चु करे सघो था। त दोस्तों, अॼु जी वीडियो अव्हांखे कीअं लॻी, उमेदु कयां थो त हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि अव्हांखे हिन वीडियो मां कुझु बि फ़ाइदो मिलियो आहे त मुंहिंजे चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, ताकी मां बहितरीनु खां बहितरीनु तरीक़े सां वीडियो ठाहिण में कामयाबु थी वञा। मिलूं था अॻिली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।